घणियूं ज़ोर सां जो घणियूं रोज़ानो घणियूं नमाज़ूं ॿिए ॾिहाड़े 5 थियूं 10 वरी 3 ॾिहाड़े 5 थियूं 15 वरी 2 मथे माना 3.5 ॾींहं घणा ॾिहाड़ा 3.5 ॾींहं माण्हुनि खे त चवंदासीं नबी गुज़ारे वियो 3 ॾींहं जनाज़ो रखी कुर्सी ते कब्ज़ो करे पोइ नबी खे वञी पूरियूं माण्हुनि खे धोखे में रखण था 3 ॾींहं नबीअ जो जनाज़ो पियो हो अड़े ग़लत न चओ ख़ुदा जे कहर खां डिॼो इहो कूड़ न हणो महबूब करीम पंहिंजे ज़िंदगी में 3.5 ॾींहं अॻे सिद्दीक़ खे मुसल्ले ते बीहारे छॾियो आहे 3 ॾींहं नबी जो जनाज़ो कोन पियो हो तू माज़ अल्लाह ग़लत माण्हुनि खे न ॿुधा ॻाल्हि असुरी हीअ हुई त सुहिणे नबी खां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी टाइम ते पुछो थन या रसूल अल्लाह अवां जी नमाज जनाज़े जी केर पढ़ाए पाण फरमाइनि था जेकॾहिं मां हिन दुनिया में आहियां तब तव्हां जो इमाम आहियां पर जे दुनिया मां लाॾाणो करे वञा त बि मां मुहम्मद तव्हां जो इमाम आहियां ॿियनि जा जनाज़ा पढ़बा मां मुहम्मद करीम जो जनाज़ो कोन पढ़बो छो त मां हयातुन नबी आहियां या रसूल अल्लाह पो छा कबो पाण फरमाइनि था मूंखे पंहिंजे घर खां ॿाहिरि न कढिजो उन घर में मुंहिंजी जिस्म खे रखिजो ऐं मुंहिंजे जिस्म जी घर में ज़ियारत कजो जनाज़ो ॿियनि वांगुरु कोन पढ़बो मुंहिंजे मथां कतारूं ॿधी बीही सलातो सलाम पढ़जो अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ॾाढे चओ अस्सलातो वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातो अस्सलाम अलैका या नबी अल्लाह ओ जेतिरा मापी सघो ओतिरा मुंहिंजे हुजरे में अचजो उहे सलाम पढ़ी निकिरनि पोइ वरी ॿियनि खे वारो ॾिजो उहे सलाम पढ़ी निकिरनि वरी 3 खे वारो ॾिजो ख़ुदा जो कसम आहे एतिरा परवाना गॾु थी विया जो घर सोढ़ो आहे नंढड़ो हुजरो आहे अम्मा आशा सिद्दीक़ा वारो हुजरो आहे जंहिंमें मद 8 10 9 माण्हू पे आया वधीक कोन पे आया हबीब जी ज़ियारत कंदा सलातो सलाम पढ़ंदा पे विया आशिकनि खे मौक़ो ॾियणो आहे हज़ारे माण्हू गॾु थी विया इन जे करे सूमर जो ॾिहाड़ो अंगारे जी राति अंगारे जो ॾिहाड़ो अरबा जी राति अरबा जे ॾिहाड़े मुंहिंजे महबूब करीम खे जाइ ॾिनऊं जो सभिनी खे दीदार करणो हो बाक़ी इन्हीअ जे लाइ कोन रखियो हो त अॻ में कुर्सीअ ते कब्ज़ो कयो कुर्सी त मुहम्मद मीर अॻे ई ॾेई वियो तो केतिरो धोखा ॾी माण्हू खे छो तो माण्हू खे बेवकूफ़ बणाई त सही नबी करीम खे दफ़न कोन पे कयूं नबी जे जिस्म जी परवाह कान्हनि अड़े मुंहिंजे महबूब जो जिस्म को ॿिए जे जिस्म जहिड़ो कोन हो मां थो चवां जे क़यामत ताईं रसूलुल्लाह जो जिस्म पियो हुजे हा त बि सलामत ऐं पाक हो तो जो मुंहिंजो जिस्म कोन्हे जो 2 कलाकनि खां पोइ तब्दील थी वञे फाटी वञे ख़राब थिए न नबी करीम जी ज़ात फरमाईंदा नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु अल्लाह जा नबी ज़िंदा हूंदा आहिनि ख़ाली ज़िंदा न हूंदा आहिनि अल्लाह जा नबी रिज़्क़ बि वापराईंदा आहिनि मुझा दोस्तों इस्लाम जा दुश्मनी आ मुसलमानन खे मुसलमानन खां नफ़रत करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं मुसलमानन अहिड़नि खां नफ़रत ॼाणण जे लाइ माण्हुनि खे प्रोपगंडा कई थी वञे जेके सुहिणे नबी जा वफ़ादार हा चओ सुभान अल्लाह हाणे हेॾे बहार चवनि था त 3 ॾींहं लॻा वञी कुर्सीअ खे नबी खे दफ़न न पे कयूं हाणे मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो कयां लाड़काणे वारा महिरबानी करे ॿुधाइजो भला हू त लॻा वञी कुर्सी खे नबी करीम खे दफ़न ई न पिया कनि अली काॾे वियो हज़रत अली हुया या न हुया हज़रत अली जो चाचो हज़रत अब्बास हुयो या न हुयो हज़रत अब्बास जो फर्ज़ सैयदना इब्ने अब्बास अब्दुल्लाह बिन अब्बास हुयो या न हुयो ॿिया अहल बैत हा मिट हा माइट हा खोड़ हा ॾिठो त भला ॿिया वञी लॻा आहिनि कुर्सीअ खे उहे त पहिरें ॾींहुं दफ़न कनि हा पर मुंहिंजा दोस्त न इन्ही कम में इन्ही अमल में इन्ही तरीक़े में सिद्दीक़ सां फारूक सां उस्मान सां अली बि भाङे भाई वारा इएं पे अली साईं कयो जीअं ॿियनि पे कयो मालूम थियो त इहो ख़ुदि फ़ैसिलो मुंहिंजे मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकाह जो हो हे रुगो शोशो आहे सरकार जे सहाबा किराम खां नफ़रत ॼाणण जो मां दुआ कंदुसि त अल्लाह ताला तोखे महबूब मुहम्मद करीम जे सहाबा जो अदब नसीब फरमाए छॾे
आइंदा मताया खलीफा खलीफा वारी गाल कही थी कतई न कजा गाल महबूब करीम जी ज़ात बाबरकात मुझा दोस्तो अजीजो दीन इस्लाम सजे जहान लाए आंदो चो सुभान अल्लाह सजी कायनात ला आंदई सुभान अल्लाह जेको अहल बैतन जे ला ई आहे छा त बरोचन ते 3 नमाज़ूं सैयदन ते 6 नमाज़ूं आहे अलाए बाबा सैयदन ते 2 महीना रोज़ा त सुरेहन ते 1 महीनो रोज़ो आहे ये कॾहिं कोन्हे को जेको फर्ज़ मुंहिंजा अदा सैयदन ते साॻो फर्ज़ बरोचन ते समाट ते ॿियनि मुस्लमाननि ते मालूम तो त नबी करीम जो दीन आलमगीर दीन आ महबूब करीम जो दीन सभिनि जे लाइ दीन हिकु जहिड़ो आहे अहकामा सभु कंहिंजे लाइ हिकु जहिड़ा आहिनि ही का मुंहिंजा अदा शख़्सी हुकूमत कान ही नबी करीम को शख़्सी रियासत क़ाइमु करणु कोन आयो हो महबूब करीम दुनिया खे दर्स ॾिनो छो मुंहिंजा दोस्त मिट्री माइट्री जो सिलसिलो वरी छा चवंदा अबा फलाणो पीर गुज़ारे वियो त पुट वेहंदो या ख़लीफ़ो हाँ मां भी चवां भला ॿुधायां इन बारे में जवाब चओ त ॿुधायां अबा फलाणो पीर मां नालो कंहिंजो कोन थो खणा फलाणो पीर मरी वञे उन जो पुट वेहंदो ख़लीफ़ो तो कोन वेहंदो फलाणो पीर गुज़ारे वञे पुट वेहंदो या भाउ वेहंदो पुट न हूंदुसि त सौट वेहंदो भाउ वेहंदो ख़लीफ़ो तो कोन वेहंदो नबी करीम जे वरी पुठियां पोरी ॿियो ख़लीफ़ो ओ मुंहिंजा अदा हाओ पीर गुज़ारे वेंदो आहे उन खां पोइ हुनजे पुट खे विहारबो आहे पर यादि रखो मुस्लमान तूं पंहिंजे ईमान सां ॿुधाए त मुंहिंजो नबी ज़िंदा या गुज़ारे वियो आहे ॾाढे चओ ज़ोर सां चओ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन ओ तुझा वारो पीर जी पीरी ऐसी तैया जैसी तई जेरो आ उन जो सिलसिलो मरण खां पोइ ख़त्म थींदो पुट हलाईंदो पर मुंहिंजो महबूब मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ताईं आख़िरी नबी आ मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे नबूवत जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो इएं त कोन हो त पीर जे पुट खे पीर चइबो आहे पीर जे पुट जी पीर पग ते वेहंदो आहे त पुट खे पीर चइबो आहे हाणे जे नबीअ जी पग ते ख़लीफ़े खे विहारबो त नबी कोन चइबो पीर जो पुट पीर आहे पीर जो जाइ नशीन पीर आहे नबीअ जो जाइ नशीन नबी कोन्हे छो त मुंहिंजो मुहम्मद मुस्तफा क़यामत ताईं नबी आहे हाणे हे कम खलीफे जो आ मुंहिंजा दोस्त कम त सोहणे नबी जो पंहिंजो आ पर उनखे ज़ाहिरी खलीफ़ा हलाईंदा ऐं उहे हलाईंदा जेके महबूब मुहम्मद करीम पाण मुंतखब फरमाया हूंदा जेको इहो मिसाल थो ॾिए न त पीर जी पग ते पुट वेहंदो इहो मुंहिंजे महबूब खे ख़ातमुन नबीयीन नथो मञे जेको थो चए त पीर जी पग ते पीर जो पोटो वेहंदो या पीर जो भाउ भाइटियो वेहंदो उहो माज़ अल्लाह अहिड़ो मिसाल थो ॾिए जो जीअं पीर जे पुट खे पीर सम्झबो आहे हिन जो मतिलबु आहे त नबी करीम खां बाद में उहो वेहे जेको नबी हुजे पर तव्हां सभिनि जो अक़ीदो आहे त नबी करीम खां बाद में नबी ॾाढे चओ त मां ॿुधां ज़ोर सां हथ मथे खणी चओ ॿुधो आयो नबी करीम खां बाद में नबी कोन्हे जॾहिं नबी करीम खां बाद नबी कोन्हे त मुंहिंजा दोस्तो नबी करीम जी ज़ात बाबरकात जो फैज़ जो सिलसिलो क़यामत ताईं सॼो जहान हलाईंदो छाजे करे त हक़ीक़त में फैज़ हलाइण वारो पाण मुस्तफा हाज़िर ऐं नाज़िर आहे पाण असांजो नबी मौजूद आहे चओ असांजो नबी मौजूद आहे मिट्री माइट्री वारी ॻाल्हि हा अदब कबो एहतराम कबो हुननि जो शान आहे असां उहे ख़ारजी कोन आहियूं असां उन्हनि मझो कोन आहियूं जेके चवंदा आहिनि अली अहल बैत नाहे जेके चवंदा आहिनि हसन हुसैन अहल बैत नाहे उन्हनि मझो असां न आहियूं असांखे नबी जे अहल बैत जो बि अदब आहे नबी करीम जे उन्हनि माइटनि जो बि अदब आहे जेके नबी जा वफ़ादार हा पर दीन जे मामले में सभु बराबरि आहिनि मुंहिंजा दोस्तो ख़िलाफ़त उन्ही जी हूंदी जंहिंखे मुस्तफा करीम पाण ख़लीफ़ो बणाईंदो त ॻाल्हि पे के हज़रत उस्मान जी हज़रत उस्मान भी मुझे महबूब मोहम्मद जो माइट्रा पुफीअ जो धीअ जो पुट्रा न्याणीअ जो फर्ज़ंदा ऐं मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो आहे और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिन महीने जे 19 तारीख़
अल्लाह जे बाने जी मदीने पाक जे शहर में शहादत थी आ। सदु शहादत जो दर्दनाक वाक़ियो आ। मां उन पासे कोन थो हलां, फिलहाल तव्हां खे उन जा फज़ाइल ॿुधायां। अंदाज़ो थी वञई त मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे प्यारे उस्मान गनी जो केॾो वॾो शान आ। चओ सुभान अल्लाह। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी लिखियो आ। कंहिं लिखियो आ? ज़ोर सां चओ, ॾाढे ॾाढे चओ। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर वारे लिखे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं, आदम खां वठी हुज़ूर करीम ताईं 1.25 लख नबी रसूल आया। पर इन 1.25 लख नबियनि जे तारीख़ में को बि रूह ज़मीन ते अहिड़ो इंसान कोन्हे सवाइ हज़रत उस्मान गनीअ जे। आदम खां वठी रसूलुल्लाह ताईं को भी इंसान कोन्हे, रुगो हिकिड़ो उस्मान गनी आ। कीअं फरमाइनि था, जंहिं शख्स जे निकाह में हिकिड़े नबीअ जूं बनियाणियूं आयूं हुजनि, कंहिं बि इंसान खे नबीअ जूं बनियाणियूं निकाह में कोन मिलियूं। जे मिलियूं त आख़िरी नबीअ जूं न्याणियूं सुहिणे उस्मान ज़ुन्नूरैन जे निकाह में आयूं। यके बाद दीगरे हिकड़ी अग में आई, उहा विसाल करे वई। हज़रत उस्मान रोए थो। नबी करीम फरमाइनि था, उस्मान छो थो रोई, कहिड़ी ॻाल्हि हा? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, अवां फरमायो आ त कुल्लु हसबिन व नसबिन मुनक़तिउन इल्ला हसबी व नसबी। सबई मिटियूं, सबई माइटियूं, सबई रिश्ता कटजी वेंदा, पर जंहिंजो मां मुहम्मद करीम सां रिश्तो हूंदो उहो छिजंदो कोन। मुंहिंजो रिश्तो तव्हां सां पुफीअ जे औलाद वारो भी हुयो, पर ॿियो रिश्तो इहो हुयो जो अवां जी न्याणी मुंहिंजे निकाह में हुई। हाणे उहा मुंहिंजे हयातीअ में गुज़ारे वई आहे, इन जे करे रोवां थो त शायदि तव्हां सां रिश्तो कटिजी वियो आहे। नबी करीम फरमाइनि था, उस्मान घबराए न, इन तुंहिंजे चवण खां अॻु में जिब्रील अमीन अल्लाह वटां पैगाम खणी आयो आहे। मूंखे चवे थो, या रसूल अल्लाह, अव्हां जी ॿी न्याणी वेठी आहे, सोहणे उस्मान खे निकाह करे ॾियो। हलिया त मां मुहम्मद मुस्तफ़ा तोखे ॿी न्याणीअ सां निकाह कराए छॾियां। छा चवंदा हो? ज़ुन्नूरैन। ॾाढे चओ ज़ू, ॾाढे ॾाढे ज़ू लफ़्ज़ा ज़ू नूरैन। पोइ मुंहिंजा दोस्तनि खे अरबी कानून सां चइबो आहे ज़ुन्नूरैन। असल में ज़ू माना वारो, नूरैन ॿिनि नूरनि वारो। कहिड़ा ॿ नूर? जो सोहणे नबी जूं न्याणियूं। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जॾहिं शीयनि जे रद में वहाबी ॻाल्हाईंदा आहिनि न, त इहा बि ॻाल्हि कंदा त उस्मान ज़ुन्नूरैन आ। नबी जूं बनियाणियूं हुन जे घर में आयूं, तॾहिं ॿिनि नूरनि वारो सरबो आ। सची ॻाल्हि आहे, पर मां वहाबनि खे चवां थो त जे उस्मान गनीअ जे निकाह में नबीअ जूं बनियाणियूं अचनि त ॿिनि नूरनि वारो। अड़े नबीअ जूं न्याणियूं नूर त मञणो पवंदी त न्याणियुनि नूरनि जो अब्बो मुहम्मद बि नूर आहे या नाहे? ज़ोर सां चओ। जे नबी करीम जूं न्याणियूं नूर हन त तंजो बाबो बि इते वरी मरे जो चवे त नबी नूर आ, न्याणियुनि खे चवंदो त नूर आ। हज़रत रुकैया खे चवंदो त नूर आ, हज़रत उम्मे कुलसूम खे चवंदो त नूर आ, मुंहिंजा दोस्तो बीबी ज़ैनब ला चवंदो त नूर आ, फातिमत ज़हरा ला चवंदो त नूर आ। अरे जे नबी करीम जूं न्याणियूं नूर हल, ऐं ॿिनि न्याणियुनि जे करे उस्मान ज़ुन्नूरैन आ, ॿिनि नूरनि वारो आ। पोइ जन न्याणियुनि जो बाबो आ नबी करीम, जे न्याणियूं नूर हल त मञणो पवंदी त मुहम्मद अरबी बि ॾाढे कोन चई, ॾाढे कोन चई। ज़ोर सां जो मुहम्मद मुस्तफ़ा बि। ॿी ॻाल्हि, मक्के में हिकिड़ो जबल आहे जंहिंजो नालो आहे जबल नूर। छा आहे नालो आहे जड़ा? गारे हिरा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे तो चओ सुभान अल्लाह। गारे हिरा। मुझा दोस्तों अजीजो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी मां हिकिड़ी हदीस पढ़ी
किताब मूं वटि उहो कोन हो। मां हिन साल रमज़ान शरीफ़ खां अॻु में उम्रे शरीफ़ ते वियुसि। अल्लाह ताला मूंखे दौलत नसीब फरमाई। उते मूंखे हिकिड़ो किताब मिलियो, मदीने शरीफ़ मां ख़रीद कयुमि। मुंहिंजा दोस्तो जंहिंजा 80 जिल्द हुआ। घणा साईं? ॾाढे जो घणा? ज़ोर सां जो घणा जिल्द? किताब जो नालो आहे इब्ने असाकर अल मारूफ तारीख़ दमश्क। मुंहिंजा दोस्तो 70 जिल्द 2 साल अॻु में मूं वरिता हा। बाक़ी 10 जिल्द हुन जा खुटल हा जेके हिन साल वरितमि। अल्हम्दुलिल्लाह 10 जिल्द पोयां वठी आयसि। उते मदीने में ई वेठो हुउसि। पंहिंजे कमरे में हिकिड़ो जिल्द खोले जो ॾिसां त हुन में हिकिड़ी सुहिणी हदीस लिखी पई। पढ़ियुमि त मुंहिंजो ईमान ठरी पियो। दिल थी चवे तो तोखे बि ॿुधायां। टे हतरो जिल्द आहे। टे हतरो कौ जिल्द दा 70 जिल्द अॻे हा, पोइ 10 वरी पोइ वरितमि। उनमें 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80 जिल्द। 80 जिल्द में किताब आहे। पाकिस्तानी रक़म हुनजी 30,000 रुपया है। उनजे 73 जिल्द में हिकिड़ी हदीस लिखियल आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जे ऐलान खां अॻु में मके खां ॿाहिरि निकिरी हिकिड़ो जबल आहे जंहिंजो नालो आहे जबल सुबैर। छा नालो आहे? जबल सुबैर। से सवाब सा सुबैर, से सीन सा न, से सवाब सा जबल सुबैर। जॾहिं हाजी हज ते वेंदा आहिनि न, हुकुम आहे त जॾहिं तव्हां मुज़दलिफ़े में मोटी अची रात रहो त रात रहण खां पोइ मिना एसी ताईं न वञिजो जेसी ताईं सिज उभरे ऐं सुबैर जे चोटीअ ते उस न अचे। मथे मिनारो चिमके थो न, लाइट लगे थी पई, ॾिसो गुंबद ख़ज़रा वांगुरु ठहियो पियो आहे। बत्ती ते चिमके थो त जबल तमामु वॾा आहिनि। सुबैर जे पोयां बि वॾा वॾा जबल आहिनि। सिज उभरंदो आहे त सुबैर ते छांव हूंदी आहे, पर सिज मथे हलंदो 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 जमल ओ किरास कंदो त पोइ उस सुबैर ते पवंदी ऐं सुबैर चमकंदो। हाणे इस्लाम जो हुकुम आहे त हाणे सुबैर चिमकियो आहे, हाणे तव्हां काफ़िला वठी रवाना थियो। महबूब जी ज़ात बाबरकात नबूवत जे ऐलान खां अव्वल उन सुबैर जबल ते चढ़िया। छाजे लाइ? त जबल ते वेही लिकी कुंड में अल्लाह जी इबादत कया। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी जबल ते वेहा। हदीस पाक में ईंदो आहे जेका मां हाणे तोखे इब्ने असाकर वारी रिवायत ॿुधायां थो। बस क्या? बस क्या? छो था चिठी तव्हांखे मन हाणे ॻाल्हि वणे नथी न? बस मां हाणे दुआ थो घुरां। बस न सुधरो सुधरो सुधरो। चिठियुनि खां मां कॾहिं न घबरायो आहे, पर इहा बद अखलाकी आहे, बिल्कुलु ग़लत ॻाल्हि आहे जो मुंहिंजो मौज़ू हले पियो तव्हां विच ते लुकमा पिया ॾियो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? मां तकीर ख़तम कयां तोखे 100 चिठियूं मोकिलियूं आहिनि, खल लाहींदुसि। चिठियुनि जी भउ कोन्हे, पर मुंहिंजे मौज़ू खे ख़राब न कर। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। ॾाढे बाबा ॾाढे अचे आवाज़, बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। महबूब करीम सुबैर ते चढ़िया। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। जमल सुबैर ते चढ़िया त सुबैर ॾकण लॻो। महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे मिंथ कयईं, ॻाल्हायईं, पंहिंजी ॿोलीअ में चई या रसूल अल्लाह मुते न चढ़। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजे अचण जे करे तूं नाराज़ आ, मुंहिंजे कदमनि जे करे तोखे तकलीफ़ थी थिए। अर्ज़ कई क़िबला न को नाराज़ आहियां न का तकलीफ़ थी थिए। असुल ॻाल्हि इहा आहे मां जबल खे ख़बर आहे त
त अॼु या सुबुह तो मुहम्मद करीम जे मथां अल्लाह जो वही अचण वारो आहे। रब जे तरफ़ खां तो ते नाज़िल थियण वारो हुकुम आहे। माण्हू मके जा तो जा मुखालिफती पवंदा, तूं माण्हुनि खे दीन जी ॻाल्हि ॿुधाईंदे, पोइ माण्हू थी सघनि था तो महबूब मुहम्मद करीम खे तकलीफ़ ॾियनि ऐं मां सुबैर जबल ते तोखे माज़अल्लाह तकलीफ़ पहुचाइण ॾुख ॾियनि या शहीद करे वञनि त क़यामत ताईं मां सुबैर कारो थी वेंदुसि। माण्हू चवंदा हे निभागो जबला जो नबी खे हिन जाइ ते शहीद कयो वियो हो, तंहिंजे करे महिरबानी कर मुंहिंजा साईं मुतां लहो। हबीब करीम सां प्यार त घणो आहे, पर मां ॾिसां थो मतां ईअं थी पवे। अल्लामा इब्न असाकिर लिखे थो त साम्हूं जबल नूर वठी सॾ कया हलिया सोहणा नबी हेॾे आ जे सुबैर नखो तोखे जाइ ॾे त मां जबल नूर तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां। ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजे मथां अच, इंशा अल्लाह ताला तुंहिंजो वार बि विंगो कोन थींदो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े मुल्ला तू चवंदो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर कान ही, तू चवंदो आहे त नबी करीम खे क़ुरान जे नाज़िल थियण ते पतो ई कोन हो। ये तव्हांजे लाड़कण जो छितो मुल्ला चवंदो आहे त नबी करीम खे क़यामत नबी करीम खे क़ुरान ते नाज़िल थियण ते का ख़बर कान ही। इन अंधे खे चओ तोखे कहिड़ी ख़बर तो क़ुरान ई कोन पढ़ियो आहे, हदीस ई कान पढ़ी आहे। मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे त जबल बि सुञाणनि था। अबा जबल सुञातो या न? बुखारी शरीफ जहिड़ी हदीस मां तोखे खोले ॾेखारियां। पाण फरमाइनि था त मां 8 सालनि जो आहियां, मके जे शहर में आहियां, मके जे फलाणे महल्ले मां हिकिड़े जहाड़े लंघे वियुसि, गली खां जो ॿाहिरि वञा त हिकिड़ो पहाड़ हो, पत्थर हो, उन जे हेठां वॾी हिकिड़ी छिप किरी पई हुई। जमल उन जे भर मां लंघियुसि, उन पत्थर जे छिप मूं आवाज़ आयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अरे तू तो चवी त 40 साल नबी खे ख़बर कान ही, नबी करीम त अशरफुल मखलूक आहे, पर पत्थर खे कीअं ख़बर पई त हे मोहम्मद मुस्तफ़ा है। जेकॾहिं पत्थर खे ख़बर ही त यकीनन मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे भी ख़बर हुई। हज़रत हलीमा, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत हलीमा चवे थी त मुंहिंजे महबूब करीम खे ताइफ जे शहर में का अहिड़ी कैफियत थी, कैफियत जो मां समझो त मतां का महबूब खे तकलीफ़ अची वञे, मयारी थी पवां। आमना छा चवंदी? तंहिंजे करे महबूब करीम अलैहिस्सलाम खे फौरन पंहिंजे मुड़ुस सां सलाह करे हज़रत हारिस खे चई त बसि हाणे असां वटि 5 साल रहियो, खोड़ थियो, इन खे छॾ त अम्मा वटि छॾे। हज़रत हलीमा थी चवे त पाण मुड़ुस मां नबी करीम खे वठी मके आयासीं। मके शरीफ खां ॿाहिरि असां सवारी तो लथासीं, पैदल पिया हलूं। जमल शहर में दाख़िल थियासीं, अलाए कहिड़ो सबब बणियो जो हारिस ऐं मां गॾु आहियूं, महबूब असां खां ग़ाइब थी विया। हेॾे वाझाया जेको ख़तरो हो त अम्मा ताईं पहुचाया, पोइ अम्मा ॼाणे त बचड़ो ॼाणे। ओ ख़तरो अखियुनि जे आॾो अची वियो। ताइफ में बि अजीब अजीब मामला पेश आया। हाणे त मके पहुचंदे नबी ग़ाइब थी वियो। हाणे अम्मा खे छा वर्दी ॾियां? अम्मा ते बीबी दाई हलीमा थी चवे मां ॾाढी परेशान आहियां, हेॾे भॼां, तलाश कया, न को पेर लॻे, न को निशान लभे, न को महबूब जो पतो पवे, जंहिंखां पुछां को ॾस कोन ॾे। हारिस परेशान आ, हलीमा परेशान आ, काॾे वियो? घणी देर खां पोइ सोचे चयुमि त बैतुल्लाह क़बूलियत जी जाइ आ, उते जेका दुआ घुरबी आ सा क़बूल पवंदी आ। छो न काबतुल्लाह में वञी दुआ घुरां त मुंहिंजा मौला काबे जा रब मुंहिंजो मुहम्मद मोटाए ॾे।
अल्लामा अहमद कस्तलानी शारिह बुखारी लिखे तो पियो मुंहिंजा दोस्तो अजीजो अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह अलैह लिखे तो मौलाना शहाबुद्दीन ख़फ़्फ़ाजी रहमतुल्लाह अलैह लिखे तो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह लिखे तो हज़रत अल्लामा मोहम्मद यूसुफ नबहानी लिखे तो ये सभई बुजुर्ग लिखनि था हज़रत हलीमा दुआ घुरण जे इरादे सां काबतुल्लाह में हली आई आ त रब खां दुआ घुरा क़बूलियत जी जाइ आ त मुस्तफ़ा मोटी मिले पर काबे में बुत रखियल हा दरवाजो खुलियल हो हज़रत हलीमा थी चवे मां जीअं जो काबे में दाख़िल थी आहियां जाॾे काॾे बुत पिया हा त मां पंहिंजे अल्लाह खे हाज़िर नाज़िर समझी ॾाढे चयो या अल्लाह मुंहिंजो मोहम्मद वापसि मिले चओ सुभान अल्लाह चूं मोहम्मद गुफ्त आ जुमला बुता सरनगू गश्तंद साजिद आजमा मुंहिंजा दोस्तो हज़रत हलीमा फरमाए थी मां जीअं जो नबी करीम जो नालो खयो या अल्लाह मुस्तफ़ा मोटाए ॾे मां पंहिंजी अम्मा जे हवाले कयो ख़ुदा पाक जो कसम हज़रत हलीमा थी फरमाए सोणे नबीअ जो नालो खणंदी वयसि जेतिरा बि बुत हा समूरा ऊंधा थी पट ते किरी पिया बुत किरी पिया ऐं बुतनि मूं आवाज़ पियो अचे ओ हलीमा जंहिं जवान जे लाइ दऊं थी करी त गुम थी वियो आहे लभे इहो गुम कोन थींदो बल्कि असां बुतनि खे गुम कंदो असांजी पाड़ पटींदो असांजा लाह कढंदो इहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां गुम कोन थी वियो आहे इन्ही में इम्तिहान आहे ॿाहिरि वञ तोखे नबी करीम मिलंदा समूरे जा समूरा बुत पट ते ऊंधा थी किरी पिया ऐं सभिनी बुतनि मां मुहम्मद करीम जे नबूअत जा नारा लॻी रहिया हुआ हज़रत हलीमा थी चवे मां ॿाहिरि वञा ॾिसां त सुहिणो नबी दिल भर खिलंदो पियो अचे मूंखे चयो मां छा ॾिठी मां चयो बचड़ा मूं सभु कुझु ॾिठो आहे पाण फरमाए था अम्मा मूंखे मके जे काबे जा बुत बि सुञाणनि था त मां मुहम्मद नबी आहियां अरे महबूब मुहम्मद करीम खे बुत बि सुञाणनि था पर लाड़काणे जा वहाबी बि कोन था सुञाणनि पिया चवनि था त नबी करीम खे 40 साल नबूअत जी ख़बर ई कान्हे न क़ुरान जो पतो न कोई ईमान जो पतो अंधो ख़ुदा शल न कंहिंखे करे अबा दुआ कयो त रब करीम शल कल्ब जूं अंदर जूं अखियूं उजारे ॾे चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन खैर बहरहाल सुबैर जबल ता महबूब के आवाज मिलो कह आवाज ॾिनो जबल नूर जबल ॾिनो आवाज ॾिनई ओ मुस्तफा इनी ता लहिया मुझे मथा कदम घुमाए तुझे कदमन जे सदके क़यामत ताईं जहान जबल नूर जो ज़ियारतूं कंदो मां नूर जबल जी ज़ियारत कई आहे पत्थर उनमें मिट्टी आ उनमें ड्रभहन उनमें मुंहिंजा दोस्तो अजीजो लंब जो गाह जाओ पियो आहे उनमें इज़खर जो गाह जाओ पियो आहे लवा बीठा आहिनि कंडड़ियूं बीठियूं आहिनि नंढड़ा नंढड़ा सर बीठा आहिनि मिट्टी आ जबल आ मुंहिंजा दोस्त पत्थर आ पर सॼो जहान चवंदो आहे जबल नूर चओ चओ तव्हां बि ज़ोर सां चओ जबल ॾाढे चओ जबल छो नूर आ इन्ही जे करे जो मुस्तफ़ा करीम ते अल्लाह पाक नूर नाज़िल कयो अंज़लना इलैकल किताब व नूरम मुबीना इन जाए ते आयत लथू इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ जाते क़ुरान लथो मुस्तफ़ा के क़ुरान नूर मिलियो उन जबल जो नालो नूर आ अरे जबल नूर थी सघे थो जेको जबल खे नूर बणाए सो मोहम्मद छो न नूर आ चओ सुभान अल्लाह जे जबल नूर आ तब सदके रसूलुल्लाह जे न्याणियूं नूर हन तभी सदके रसूलुल्लाह जे कुरान नूर आ तभी सदके रसूलुल्लाह जे मञणो पवंदो त जे जबल नूर आ त मुंहिंजो मुहम्मद अरबी बि नूरुन अला ॾाढे चओ नूरुन अला नूर आ ज़ाहिरी बशरी लिबास में आयो आ या ज़ाहिरी बशरियत बि मुस्तफ़ा जी नूर आ तुम्हारी बशरियत नापाक मुस्तफ़ा जी बशरियत पाक तुझे बशरियत जो पघर बदबूदार मुस्तफ़ा जे बशरियत जो पघर खुशबूदार तुझे बशरियत में पाछो थींदो आ मुहम्मद अरबी जे जिस्म में पाछो कोन थींदो आ मुला तू मार्केट में वेहंदो आ तोखे मक्खियूं तंग कंदियूं आहिनि
मुस्तफ़ा जे जिस्म ते मख न वेंदी आहे। बिना पाछे तो हो जो पाको जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी हूर थियूं हैरान नबी तुंहिंजे शान मथा ओ कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा। सच्ची ॻाल्हि या कूड़ थो चवां? महराज तोखे जिस्मानी थियो सारो सैर तोखे सुभानी थियो सारो देह तुझे लए दानी थियो पसी मलक फलक था हैरान नबी कुर्बान नबी घोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। थकजी पिया हो मां गुलाम रसूल आया तुझा हिते मेहराबपुर में छाहे मुझो मेहराबपुर तहांजी पाड़े वारी। हाँ साईं डोकरी खां परियां आहे न साईं। इन्ही मेहराबपुर जो जतो ई सां फरमाए थो मां गुलाम रसूल आया हिते मेहराबपुर में छाहे मुझो आणायो अरब कर कुर्बो पांजो मत तुझो मरा थी मेहमान नबी तुझे शान मथा ओ कुर्बान नबी घोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। चओ त मुंहिंजो मुस्तफ़ा नूर आहे ॾाढे चओ मुस्तफ़ा ज़ोर सां चओ मुस्तफ़ा पर उन जे ॿ न्याणियूं नूर न अला नूर नबी जूं न्याणियूं हज़रत उस्मान जे घर में आयूं उन जे करे थियो ज़ुन्नूरैन। छा थियो बाबा चओ ॾाढे जो छा थियो ज़ुन्नूरैन मुंहिंजे महबूब जी दरबार में अचे सुभान अल्लाह। सैयदना अबू बकर सिद्दीक खुद रिवायत तो करे तो महबूब वेठा हा बिस्तरे के टेक कयो वेठा हा बेतकल्लुफी सा वेठा हा मां हाज़िर थियुसि पाण जीअं जो वेठा हा त मूंखे सलाम कयो मां वेठुसि। थोड़ी देर गुजरी हजरत अली साईं आया हजरत अली भी आया तो पाण जीअं जो पासीरा बिस्तरे के टेक ॾियो आराम सां सुता पिया हा इहे वेठा रहा ऐं सलाम करे अली साईं के वेहण जो इशारो फरमायो। वरी थोड़ी देर गुजरी आ हजरत अमीर उमर आयो आ नबी करीम जी ज़ात बाबरकात उनखे भी सलाम कयो आ जीअं जो पाण टेक ॾियो वेठा रहा वरी हजरत उमर के विहारियो पर कुछ टाइम खां सैयदना उस्मान आयो जीअं जो हजरत उस्मान वेझो आयो आ महबूब करीम उथी वेही रहा ऐं वेहण खां बाद में हजरत उस्मान के सलाम करे भर में विहारियो कचहरी करे सभई जमल उथी विया। अम्मा आशा सिद्दीका सभई चो रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा फरमाए थी त कंहिं सहाबी पुछो या रसूल अल्लाह अबू बकर आयो तब तव्हां साॻे हाल में हजरत अली आयो तब तव्हां साॻे हाल में हजरत उस्मान हजरत उमर साईं आयो तभी तव्हां साॻे हाल में पर जमल उस्मान आयो तमल तव्हां सिधा थी वेठो हुन सां ख़ुशख़ैराफ़ियत कयो। इहो सबब कहिड़ो आहे पाण फरमाइनि था तव्हां खे ख़बर न आहे उस्मान उहो हयावदार
तारा जेको अर्श जा मलाइक भी हयाओ कंदा आहिनि। मां मोहम्मद करीम इन जे करे सवलो थी वेठो से जो ही हया वारो कम सां आयो हो, मूंखे इन हाल में ॾिसी कम कोन चवे हा, तंहिंजे करे मां मोहम्मद सवलो थी वेठो आहियां तॾहिं उस्मान हया वारो मूंसां बेतकल्लुफ़ी सां ॻाल्हाए सघे। जंहिंजो महबूब नबी ख्याल करे चओ सुभान अल्लाह। सजण ॾाढे चवंदो वञा सुभान अल्लाह। उन जो तो को शान हूंदो या न हूंदो। मुंहिंजा सोहणा मुंहिंजा महबूब हथ किताबनि में लिखियल आहे, किताब जो नालो आहे सीरत शामिया अल मारूफ सुबुलुल हुदा वर रशाद। 10 जिल्द किताब आहे। 11वीं सदी जे बुजुर्ग अल्लामा शामी जो लिखियल मुस्तनद किताब आहे। उन सुबुलुल हुदा वर रशाद में मां पढ़ियो आहे त हज़रत उस्मान जहिड़ो नबी करीम जे असहाबन में सोहणो सहाबी हुयो ई कोन। ॾाढे तो सुभान अल्लाह करे। ये कोन चइबो तो फलाणो कोझो हो फलाणो न, सब सोहणा पर हुस्न ऐं जमाल जे हिसाब सां नबी करीम जे सहाबन में सोहणे उस्मान जहिड़ो हसीन हुयो ई कोन। वरी अहिड़ो हयादार हो ऐं हुनजी ख़ुसूसियत बि तोखे ॿुधायां। तोड़ी जो देर सां मुसलमान थियो आहे। अबू बकर सिद्दीक़ जे मशवरे सां इस्लाम क़बूल कयईं। सिद्दीक़ अकबर उनखे दावत ॾिनी, इस्लाम क़बूल कयईं। पर कुफ्र वारी हालत में जाहिलियत वारे ज़माने में हज़रत उस्मान जी तारीख़ शाहिद आहे, जहालत जे दौर में कॾहिं बि बुत खे सजदो कोन कंदो हो। उन्हीं जहालत वारे दौर में जॾहिं शराब आम माण्हू पीअंदा हुआ, हज़रत उस्मान सॼी ज़िंदगी शराब कोन पीतो। जंहिं ज़माने में ज़िना आम हुई उन ज़माने में हज़रत उस्मान ज़िना कान कई। सारी ज़िंदगी हज़रत उस्मान हराम न खाधो। सॼी ज़िंदगी हज़रत उस्मान को पराओ न ॾिठो। सॼी ज़िंदगी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु कंध हेठि करे हयाव सां गुज़ारिया। ज़ुल हया वल ईमान हुन जो लक़ब हो। हयावदार ऐं ईमान वारो ऐं सखी एॾो हो जो इस्लाम आणण खां अॻु में बि रननि ज़ालनि यतीमनि ग़रीबनि मिस्कीननि जी ख़ुदा जे राह में मदद कंदो हो। इस्लाम जे कबूल करण खां अॻु में भी कई सवे घर रहा जेके हज़रत उस्मान जे घरां माहानो सीधो वठंदा हा। कंहिंखे कपड़ा ॾींदो हो, कंहिंखे ॾोकड़ ॾींदो हो, कंहिंखे अनाज ॾींदो हो, कंहिंजी माली मदद कंदो हो। इस्लाम क़बूल करण खां बि अॻु में, इस्लाम क़बूल करण खां पोइ त हुनजो सॼो माल इस्लाम जे नाले ते कुर्बान थी वियो। और मुझा प्यारा दोस्तों, जब मदीने शरीफ में नबी करीम जी ज़ात आया, मदीने तैयबा जे अंदर पानी जी किल्लत आ। हिकड़े यहूदीअ जो खूह मिठो हो जेको माण्हुनि खे पानी पैसनि सां ॾींदो हो। बाक़ी ॿिया समूरा खूह कड़ा हा। माण्हू कपड़नि धोइण जे लाइ, थांवनि धोइण जे लाइ त ॿियनि खूहनि मां पानी भरींदा हा, पर पीअण जे लाइ उन यहूदीअ खां ॾोकड़नि ते पानी वठंदा हा। महबूब जीअं जो मदीने पाक में आयो त मुस्तफ़ा ऐलान फरमाइनि था, आहे को अल्लाह जो बंदो जेको इन खूह खे ख़रीद करे वाट अल्लाह जे वक़फ़ करे त मां मुहम्मद उनखे जन्नत वठी ॾियां। नबी करीम कंहिंजो नालो कोन खयो त फलाणा तूं या तूं वञ, न पाण केर बि। ऐलान थियो, हज़रत उस्मान ऐलान ॿुधो, कचहरी मां थियो सिधो यहूदी खूह विकण में गुज़र सफ़र नहीं थिया। पैसा जा बाबा पैसनि खे छा कंदो, खपी वेंदा पोइ मां छाते वापार कंदुसि। जेके चवी वञी अहिड़ा 10 खूह खड़ा, कहिड़ी ख़बर मिठा निकिरण लाइ कड़ा। हे मुंहिंजे क़िस्मत में मिठो आहे, विकणा पियो। ॾाढियूं मिनतूं कयईंसि, यहूदी ॾे ई न। आख़िरकार हज़रत उस्मान चवे थो, भला ॻाल्हि ॿुध, अधु खूह में तुंहिंजो अधु मुंहिंजो। हिकिड़े ॾिहाड़े तूं पाणी विकण, ॿिए ॾिहाड़े मां बि विकणा, तूं बि वापारी मां बि वापारी। इन अध जी जेका रक़म वात सां खोले चओ त ॾियां, मां बि विकणा तूं बि विकण। ऐं तुंहिंजी मुंहिंजा दोस्त, तुंहिंजी गुज़र सफ़र सुठो थी पवंदो। यहूदीअ खे लालच थी पई त अधु खूह में वरी बि मुंहिंजो हूंदो। हिकिड़े ॾिहाड़े उस्मान विकणंदो, ॿिए ॾिहाड़े मां विकणंदुसि। अध जी क़ीमत भरे थो
वठास पो उन कीमत मां वरी बाग लगाया इन खूह मां वरी बाग आबाद कया पैसा मिलंदा अधु पो बि मुंहिंजो हूंदो दिल में चई त पैसा जाम घुरा हज़रत उस्मान खे चई 12,000 दीनार अध खूह जा वठंदुसि जे ॾींहुं त ॾियां घणा हज़ार अॼुकल्ह 2 रुपया हलनि ई कोन बंदि करे छॾियो ॿार बि नथा वठनि छो त मिले नी कुझु कोन थो मुंहिंजो बाबो हयात अल्लाह से दुआ कयो सेहत अता फरमाएसि ख़ैर असां 3 ॾिहाड़ो हज करे घर पहुतो आहे 5 हज अॻे कया ही 6 हज ख़ुदा हाणे नसीब कंदुसि बाबा से चवंदो आहे त असांखे यादि आहे जवानी में हिकिड़े रुपए में 5 पाव असली गिह मिलंदो माना 1.25 सेर लाड़काणे में घणे आहे के था चवन 125 के था चवन 200 के था चवन 190 हाँ यार जेकॾहिं 1.25 रुपए में को मिले सेर त मांखे ॿुधायो मां बि छा भुर्गो वठी वञा किलो 1.25 ॾींदो हुअं ई कोन ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो 1.25 रुपए में 5 पाव गिह अॼु खां 50 साल अॻे मिले ऐं हे मां उन ज़माने जी तो ॻाल्हि कयां जेके अॼु खां तो 1400 साल अॻु जी ॻाल्हि घणा हज़ार दीनार चओ घणा 12,000 दीनार इए समझो अॼोके ज़माने में 12 करोड़ चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह जे लाड़काणे में कंहिं वटि 12 करोड़ हुजनि त मुंहिंजा रेशम गलीअ में बेहतरीन क़िस्म जो शॉपिंग सेंटर ठाहे सघे थो काॾे 12 करोड़ ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो काॾे खूह जो अधु हज़रत उस्मान चवे थो अदा हे 12,000 दीनार वठ अॼोको ॾींहुं बि तुंहिंजो वञी विकण सुभाणे मुंहिंजो ठीकु आहे 12,000 दीनार हुन वरता जागो था ओहो ॾिहाड़ो बि खूह खे विकई पाणी विकई जंहिंमहिल ॿियो ॾिहाड़ो थियो हज़रत उस्मान मदीने शरीफ़ में पढ़ो घुमायो आहे अबा फलाणे खूह जो अधु मां ख़रीद कयो आहे हाणे अॼोको ॾिहाड़ो मुंहिंजो वारो आहे जंहिंखे खपे सो फी सबीलिल्लाह भरे वञे पर याद रखो सुभाणे वारो वरी यहूदीअ जो अथव ओ डोकरनि सां ॾींदो अची जो ख़ल्क बीठी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हफ़्ते जो पाणी भरे ढो करे रखी छॾियो ॿियो ॾिहाड़ो यहूदी जो वियो त मखियूं मारे को पाणी वठण वियो ई कोन यहूदी जो वञ भिड़ा मरी वियासीं अब मरी वियो न कल्ह मरी वियो हाँ ऐं जेकॾहिं हुजे हा को बरोच ओ यहूदी चवे हा न फिरां थो बाबा फिरां थो अॼुकल्ह असांजे चवंदा बाबा इकिरी फिकिरी गार वई निकिरी सौदो कैंसिल बाबा मांखे भुल थी वई आहे बाबा मांखे गलती थी वई आहे मां गलती में तोसां हाओ करे वेठो हे वठ पंहिंजो बयानो मांखे कोन थो खपे पियो बस कई मां तौबह कई अब फिरे आया न हज़रत उस्मान चवे ओ यहूदी चवे हा उस्मान मां धोखे में आयो आहियां मां हाणे तोसां वापार नथो कयां बस कनि खण पंहिंजा 12,000 दीनार मूंखे नुक़सान पियो आहे पर न यार उन्ही ज़माने जा यहूदी बि हया वारा उस्मान के चई सोना मुंहिंजो वाइदो आहे तोसां इन्ही ज़ुबान सां माउ भेण धीउ जी ॻाल्हि कबी आहे इन्ही ज़ुबान सां मां वापार कयो आहे 12,000 वठी वेठो आहियां पर मां सम्झां थो त बाक़ी मूं वारो अधु कम जो कोन्हे हाणे इहो बाक़ी अधु बि वठ सॼो खूह तोखे आयो मांखे अदा हाणे हेॾे ॾिहार जे हज़रत उस्मान खणी न बि वठे सहा त बि खूह हुनजो कम जो ई कोन आहे या न आहे पर हज़रत उस्मान तो चवे त मां चयो आहे त अधु खूह ॾे नबी चयो आहे खूह वठो त जन्नत ॼावा तव्हांजी माना अध खूह में अधु जन्नत मिलंदी
आहे त यहूदी जे कम जो कोन, पर जेतिरा पैसा चवे ॾिया त मां मुस्तफ़ा खां सॼी जन्नत वठां। न वठे हा त बि मर्दी जो मालिक हो, पर यहूदी खे चई भला हाणे मां चवां त वठो 10 रुपया 5 रुपया, तूं वठंदे मजबूर आ, जे न वठंदे त मां न ॾींदोसांइ। पर यादि रख हाणे तुंहिंजे मजबूरीअ मां फ़ाइदो कोन थो वठां। अध जो क़ीमत अॻे तो 12,000 कई आ, बाक़ी अध जी क़ीमत बि तूं पाण ज़ुबान सां कर। जेको चवीं सो ॼाए मां नफ़े में आहियां, जो दुनिया ॾेई मोहम्मद करीम खां जन्नत तो ख़रीद कयो। मज़ा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। जन्नत ठाहण वारो रब्बा, पर विरहाइण वारो मोहम्मद करीम आ। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यहूदी सोचे चयो यार अध मुआरो कम जो कोने, अध जा तो 12,000 ॾिना हल, बाक़ी अध जा मूंखे 6,000 दीनार ॾे। 12 6 18,000 दीनार ॾेई खूह ख़ाली कराए आज़ाद कराए हज़रत उस्मान नबी साईं ॾे आयो आहे। हुज़ूर करीम खे तो चवे क़िबला हिकिड़ो अर्ज़ खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था उस्मान तुंहिंजे अर्ज़ खणी अचण खां अॻे अॻे मां वटि जिब्रील अल्लाह पाक वटां पैगाम खणी आयो आहे त उस्मान सॼो खूह अल्लाह जे राह में ख़ैरात वठी कयो आहे। ओ मुंहिंजा प्यारा नबी रब थो चवे त मां जिब्रील तोखे ॿुधायां थो त उस्मान खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए। उस्मान तूं इहा ॻाल्हि खणी आयो आहे, तुंहिंजे अचण खां अॻे जिब्रील पैगाम खणी आयो आहे। मां मोहम्मद चवां थो उस्मान तूं जन्नती आहीं। अबा जेके रसूलुल्लाह जन्नती चवे उन जे जन्नती हुजण में शक आहे या पक्का? ॾाढे त चओ। मां तो चवां शक उन्हीं खे हूंदो जेको महबूब ते ईमान न आणींदो। जंहिंजे पंहिंजे ईमान में शक आहे उहो सोहणे उस्मान जे जन्नती हुजण में शक कंदो। सोहणो उस्मान चओ यकीनन जन्नती आहे। चओ चओ ॾाढे तो यकीनन जन्नती आहे। छाजे करे? जंहिंखे जन्नत जी बिशारत मुहम्मद मुस्तफ़ा ॾिनी आहे। उन्हीं जवान जी हिन महीने जे 19 तारीख़ मदीने में शहादत थी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, शहादत खां अॻु जो वाक़ियो आहे। चइनी यारनि सॻोरनि महबूब खां पुछो आहे। सिद्दीक़ पुछे थो या रसूल अल्लाह ऐन क़ब्री, मुंहिंजी क़ब्र काथे थींदी? पाण फरमाइनि था अंत मई, अबू बकर तूं मां मोहम्मद सां गॾु हूंदे। हज़रत उमर चयो सही भला मुंहिंजी क़ब्र काथे थींदी? पाण फरमायो तो उमर तूं बि मां मोहम्मद सां आहिनि या गॾु न आहिनि? बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अकलो होई तां चल मदीने, इश्क होई तां चल मदीने। वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा। हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी त चओ त मज़ो थी वञे। बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। इश्क होई तां चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा। वाह मुहम्मद करीम तुंहिंजे रोज़े तां वञा जो हिकिड़े पासे उमर आ त ॿिए पासे अबू बकर सिद्दीक़ आ। हज़रत उस्मान खे बि हिर्स थियो कि भला मुंहिंजी क़ब्र काथे थींदी? ग़ैब दान नबी चयो उस्मान हिते अची मुंहिंजे घर जे आॾो बीह। हाज़िर क़िबला तीर कमान खणी आ। हाज़िर साईं। ओभर मोकर। हाज़िर साईं। हितां ज़ोर सां तीर उछलाए, जाथे तीर किरे ताथे तुंहिंजी क़ब्र। सैयदना उस्मान दिल में सोचो ही त परे थी वियुसि,
हबीब सां वेझो हुजां हा। हबीब चवे तो तीर उछलाए, उछलाणो भी पइजी वियो, इनकार भी करणो कोने। मुंहिंजा दोस्तो महबूब जे घर जे आॾो बि जन्नतुल बकिया वारे पासे तीर खे फिटो कयई। जन्नतुल बकिया जे आख़िरी छेड़े में वञी तीर किरियो। हबीब फरमायो इन जाइ ते निशान कयो, इहा मुंहिंजे उस्मान जी क़बर थींदी। पाण फरमान था प्यारा उस्मान, तोखे हिर्स थियो त आहिस्ते तीर हणा त जीअं नबीअ खे भला वेझो त हुजां, जे गॾु न हुजां त बि वेझो त हुजां। तंहिंजे करे सोढ़ो तीर हणी वेझो उछलायो थी, तोखे हिर्स हो त वेझो हुजां। पर मां मुहम्मद करीम खे वरी ॿियो हिर्स हो। रब्बुल आलमीन मूंसां वाइदो कयो आहे, या रसूल अल्लाह तुंहिंजे रोज़े पाक खां वठी उस्मान गनीअ जे क़बर ताईं जेको दफ़न थींदो सो जन्नत में दफ़न थींदो। इहा जाइ जन्नतुल बकिया हूंदी। उस्मान तो जन्नत जी जाइ सोढ़ी करे छॾी आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन हाल जी मूंखे ख़बर कान हुई, जेकॾहिं सवेर ख़बर पवे हा त सॼी रूह ज़मीन ओड़क ज़मीन खे जन्नतुल बकिया बणाए छॾियां हा। चओ सुभान अल्लाह। खुदा जो कसम आहे, अॼु बि जो महबूब जे रोज़े तां सलाम पढ़ी बाबुल बकी खां निकिरी जन्नतुल बकिया ॾे वञिबो आहे त जन्नतुल बकिया जे छेड़े में सोणो उस्मान सुतो पियो आहे, महबूब जे कदमनि पाकनि में सुतो पियो आहे। अड़े जेके रसूलुल्लाह जा कदम मिलनि था जा बेड़ा ई पार थी वेंदा। अल्लाह सही का दुआ है, सवाल आहे रब करीम तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे, मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला साईं असांजे हाफ़िज़ रहींदा साहब खिज़री हयाती अता फरमाए, जेको फ़कीर कुंडड़ी में वेही ख़ामोशी सां ख़िदमत पियो करे। अॻे दफ़े मां आयोसि उन्हीं भेरे भला 25 लाइ 26 हाफ़िज़ हा, 24 हाणे घणा थिया साईं 27, इंशाअल्लाह वरी आईंदी साल 30। अल्लाह कंदो फैज़ जो दर खोलंदो रहंदो। अल्लाह सही खां दुआ करो हेड़नि भलारनि खे ख़ुदा खिज़री हयाती अता फरमाए। अवां सुन्नत जमायत वारनि जो फर्ज़ आहे हेड़नि मदरसनि सां ताउन कयो, हेड़नि मदरसनि सां मोहब्बत कयो, हेड़नि फ़क़ीरनि सां प्यार कयो। इंशाअल्लाह ताला जो दीन जो सिलसिलो कारखानो हलंदो रहंदो। अल्लाह सही मुंहिंजी हाज़िरी क़बूल करे, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे। अबा ॾे हाणे चिठड़ी सवेर लाकू तव्हांखे बद हाज़िमी थी पई। अब हाणे उथंदव या चिठनि जो जवाब ॿुधायां? ॿुधंदव न? ऐं मां तव्हांखे अॻु वाट ॿुधायां त इन सभिनी चिठियुनि जा जवाब मां अॻे ई ॾिना। एतबार न चयो त तव्हां खणी चावला वारनि मुंहिंजी कढी आहे सुवाल जवाब जी कैसेट। इहे सभु सुवाल उन्ही में आहिनि, पर तव्हांखे थी वई आहे आदत सागा सागा सवाल तोड़े 20 दफ़ा ॿुधायां त बि सागा सवाल। हाणे हे जेके हथ में चिठियूं आहिनि इन्हनि जा जवाब ॿिया बसि। बाबा चिठियूं ख़रीद कयो न, मुंहिंजी कैसेट आहे सभिनि सवालनि जा जवाब में आहिनि। घड़ियूं त ॾिसो टाइम, हिकु त तव्हां लाड़काणे वारनि खे मर्ज़ आहे जो घुराईंदा हो देर सां, ओ 11, 11:30, पौणे 12 बजे पिया तक़रीर कराईंदो। हाणे एसी ते असां निंड्रू कयूं, पोढ़ा माण्हू वञूं काॾे, पर मुंहिंजा दोस्तो जी तव्हां बि पंहिंजे आदत खां मजबूर आहियो काॾे वञिजे। अल्लाह से तव्हांखे का हिदायत नसीब फरमाए। सवाल आहे त शिया था चवनि अहल सुन्नत वारा या अली साईं जे वालिद खे नाहिन मञींदा। अब असां त मञींदा आहियूं, चवंदा आहियूं अली इब्न अबी तालिब। मञूं था? छा चवंदा आहियूं? अली इब्न अबी तालिब, अबू तालिब जो पुटु अली खे चवंदा। ॿियो कीअं मञूं? कूड़ था। ॿियो सवाल, मातम करणु चवनि था त जाइज़ आहे। अबा जेकॾहिं को पंहिंजे पाण खे पादर हणे त मां छो झलियांसि? भली हण, मां तो कोन झलींदोसां, बाक़ी क़ुरान ऐं हदीस चयो आहे त जाइज़ कोन्हे। को बि अक़ीदतमंद पंहिंजे मुर्शिद जी तस्वीर बरकत ख़ातिर रखे या दुकान में त जाइज़ आहे। अबा तस्वीर में बरकत आहे कान त बरकत ख़ातिर किथां रखंदो? नबी सही फरमायो आहे जाते साहदार जी तस्वीर हूंदी उते अल्लाह जे रहमत जा मलाइक कोन ईंदा। पोइ जॾहिं बरकत ई तस्वीर में कान्हे त बरकत ख़ातिर किथां रखंदे? जीअं असांजा माण्हू चवंदा आहिनि साईं दुआ ख़ातिर मंगण हार रखूं, शादीअ ते 2 टे ॾौका हणायो। अब हाणे मंगण हार जेको पाण पिने सो तोखे कहिड़ी दुआ कंदो?
जेको पाण बेबरकतो पिनंदो वतंदो सो तोखे कहिड़ी दुआ कंदो। तस्वीर में बरकत आहे ई कान का, शरीयत में जायज़ कान्हे। अल्लाह से तहां जा असांजा बेड़ा पार फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलाम।